ओम शांति। हाणे सब बाबा की याद का करो। महात्मा में बैठी है, निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी गाल जो बाबा की बुलाए शुरू। ओम शांति। आज मित्र बाबा ब्रह्मजीतन द्वारा चवंदा थे मीठी बार बाबा चवंदा कि हाणे मां हिन सृष्टि खे साफ़ सुथरो करणु आहे। ॾिसो माण्हू नव ॾींहं देवियुनि जो आह्वान, शक्ति जो आह्वान, शिव जी शक्तियूं चइनि जॾहिं असांजी आत्मा में शिव बाबा अर्थात निराकार परमात्मा। ये ॻाल्हि समझणी खपे। तव्हां कंहिंखे बि मञो भले, लेकिन शक्ति ॾियण वारो त परम पिता परमात्मा ही है। चाहे तव्हां कहिड़े तव्हां चओ असां फलाने गुरु खे मञदा आहियूं, असां फलाने साईं खे मञदा आहियूं, असां फलाने खे मञदा आहियूं, लेकिन सभी आत्माउनि जी शक्ति तव्हांजे शरीर में आत्मा आहे न, त तव्हांजी आत्मा जो बि परमात्मा ही आहे, जंहिंजो असली नाम शिव आहे। हाणे तव्हां मञो न मञो, लेकिन सच तो सच्ची आहे। वो शिव ही परम पिता परमात्मा ही असांजी आत्मा में शक्ति भरतो। तो वैसे तो ॾाढी सारी शक्तियूं हूंदियूं आहिनि, लेकिन मुख्य 8 शक्तियूं हूंदियूं आहिनि। मुख्य 8 शक्तियूं हूंदियूं आहिनि जो शिव बाबा खां ही मिलंदियूं आहिनि। आत्मा खे पंहिंजे पीउ खां ही त शक्ति मिलंदी न। हाणे तव्हां चओ असां त कृष्ण खे मञदा आहियूं, कृष्ण जे शरीर में भी आत्मा आहे, त हुनजी आत्मा जो भी परमात्मा शिव ही आहे। हुनखे भी शक्ति हुनजी आत्मा में जॾहिं शिव परमात्मा शक्ति भरदो तॾहिं त कृष्ण असांखे ॾेई सघंदो। तव्हां चओ असां त गणेश खे मञदा आहियूं, हाणे गणेश जे शरीर में भी आत्मा आहे। जंहिंजे भी शरीर हूंदा आहिनि हुननि जे अंदर आत्मा त हूंदी आहे। हुन आत्मा जो भी परम पिता परमात्मा ही हूंदो आहे, जंहिंजो असली नाम शिव हूंदो। तव्हां चओ असां त गुरु नानक देव खे मञूं था। हाणे गुरु नानक देव खे भी शक्ति ॾियण वारो केरु? गुरु नानक देव खे भी शक्ति ॾियण वारो केरु? उहो भी त परमात्मा खे यादि कंदो, जो हुनजे शरीर में भी आत्मा आहे। त हर जे भी आत्मा खे मनुष्य तन आहे न, उहो भगवान थी न सघंदो आहे। पहिरीं ॻाल्हि त उन्हनि खे भी शक्ति ॾियण वारो केरु? गुरु नानक देव जी की देवी जी वो भी जॾहिं तप कंदो, परमात्मा खे यादि कंदो, त हुनजी आत्मा में शक्ति ईंदी त उहो तव्हांखे ॾेई सघे। ये तो तव्हां पढ़ियो ई अथव भई गुरु नानक देव भी परम पिता परमात्मा खे यादि कंदो हुयो। हुननि भी जो भी ग्रंथ शास्त्र लिखिया आहिनि वो परमात्मा जे बारे में ही लिखियो। अगर तव्हांखे कोई चए असां फलानी फैक्ट्री खां ये सामान वठी ईंदा आहियूं, समझो हिकु सामान ऐं हिकु ही सामान 10 जगह मिले थो, लेकिन 10 ही जगह अचे काथां थो? हुन फैक्ट्री तां थो अचे, या डायरेक्ट फैक्ट्री तां ईंदो। हिकु दुकान ते डायरेक्ट फैक्ट्री तां ईंदो आहे, पोइ वो ॿी दुकान ते ॾींदो आहे, पोइ वो 3 दुकान ते ॾींदो आहे, पोइ 4 दुकान ते ॾींदो, पोइ 5 6 या 10 करे, लेकिन डायरेक्ट कनेक्शन कंहिंजो आहे? हुन मेन दुकान जो परमात्मा सां गॾु आहे न, हुन मेन फैक्ट्री सां गॾु। त असांजी आत्मा खे भी तव्हांखे डायरेक्ट परमात्मा खां खपे या गुरु नानक देव जी आत्मा खां खपे? अगर तव्हांखे डायरेक्ट परमात्मा खां शक्ति खपे न, त तव्हां खुद खे जी गुरु नानक देव जी खुद खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि कई, कृष्ण जी आत्मा खुद की आत्मा सम्झी परमात्मा खे यादि कई, या ये देवियुनि जी आत्मा जेके तव्हां पूजो था, ये भी छा आहे? शिव जी शक्ति चइबो न भई। त हिन देवियुनि जी ये आहे हिकु ही देवी, लेकिन हिन हिकु देवी परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदर सर्व शक्तियुनि खे धारण करे थी, पोइ उन्हनि अलॻि अलॻि शक्तियुनि जो रूप ठाहे करे माण्हू पूजनि था। त तव्हांखे हिन देवी खे यादि करे शक्ति खपे, या तव्हां भी परमात्मा खे यादि
करे शक्ति वठी सघे। जैसे देवी भी घर गृहस्थी में रही करे ही परमात्मा का शक्ति वठे। न देवी भी घर गृहस्थी में रही करे ही परमात्मा का शक्ति वठी। बाबा न देवी भी परमात्मा का शक्ति वठी करे। त बाबा चवंदा ॾिसो मां ये आत्मा देवी जी आत्मा भी परमात्मा की याद करे मूंखां शक्ति वठे। त तव्हां चाहो त मूंखे खुद खे आत्मा समझी करे मूंखे याद करो त मां तव्हांखे भी शक्ति ॾेई सघंदो। त बाबा चवंदा इन रीति तव्हां मूंखे पंहिंजी खे आत्मा समझी मूंखे याद करो और मूंखां शक्ति वठो। भई ॾिसो हिन देवी जी आत्मा परमात्मा का शक्ति वठी करे वो नवरात्रि का पोइ छा मल्हाईंदा आहिनि? दशहरो। हाणे 9 ॾींहं पूरा थिया, कल्ह दशहरो मल्हाईंदा। दशहरे ॾींहुं रावण खे बुलाईंदा। मतलब जॾहिं असां परमात्मा खे यादि कंदा आहियूं न त असांजी आत्मा में एतिरी शक्ति अची वेंदी आहे जो असां रावण खे मारे सघंदा आहियूं। दुनिया में त माण्हू पंहिंजे शहर में पंहिंजी जगह ते माण्हू रावण ठाहे करे पोइ हुनजो बुत जलाईंदा। हाणे ॾिसो कोई केतिरो बि वॾो दुश्मन हुजे माण्हू त हिकु बारी हुनजो शरीर खे जलाईंदा न, रोज रोज हर साल थोड़ी जलाईंदा। त उहे रावण खे माण्हू हर वर्ष जलाए थो, वॾो ई थो थींदो वञे वो रावण। वो रावण दिन प्रतिदिन वॾो थो थींदो वञे। त रावण केरु आहे? दिन प्रतिदिन मनुष्य आत्मा में बुराई भी वधदी थी वञे, घटि नथी थिए। माण्हू जेतिरो ई भगवान खे यादि थो करे न ओतिरो दुनिया में दुख जास्ती थो थिए। छोकी असां भगवान खे ग्लानी था करूं न, भगवान की ग्लानी था करूं, भगवान की निंदा था करूं, भगवान की सही रीति याद था करूं, भगवान के परिचय न आहे असांखे। तो जेको असां चलो तव्हां चओ त ही ग्रंथ शास्त्र भगवान लिखिया आहिनि, गीता भागवत भगवान लिखियो आहिनि, त छा हिन दुनिया में जो माण्हू भगवान खे यादि करे थो, ग्रंथ शास्त्र पढ़े थो, लेकिन ओड़ा कर्म नथो करे, कर्म नथो करे। रामायण भागवतियूं महाभारत ॾिसे थो, मतलब जेकी हिंसक चीजूं आहिनि न उन्हनि खे जल्दी थो पकड़े। जेकी हिंसक चीजूं आहिनि उन्हनि खे जल्दी थो पकड़े माण्हू। राम भी रावण खे मारी, त मारपीट वारी जेकी आहे न, गुरु नानक देव न सिखनि भी लड़ाई कई, त लड़ाई करण वारी चीजूं न माण्हुनि खे फटाफट सम्झ में थी अचे। वो लड़ाई करण लाइ सब तैयार है, लेकिन स्वयं के बदलण लाइ कोई तैयार न आहे। सुठी ॻाल्हियूं लिखियूं आहिनि ग्रंथ शास्त्र भी। तव्हां सोचो अगरि भगवान लिखिया अथई त उन्हनि में सुठी ॻाल्हियूं भी त आहिनि जंहिंसां असां जीवन में लड़ाई झगड़ो तूतू महमे निंदा ग्लानी सां परे थी करे रही सघंदा आहियूं। अहिड़ा माण्हू आहिनि दुनिया में जो इन ग्रंथ शास्त्रनि खे पढ़ी करे हुननि जो अर्थ कढी ओड़ो जीवन ठाहिनि था पंहिंजो। ओड़े माण्हुनि खे न माण्हू इन दुनिया में बुद्धू चईंदा आहिनि। अगर कोई माण्हू ग्रंथ शास्त्र पढ़ी करे जीवन जिए न, ओड़े माण्हुनि खे हिन दुनिया में माण्हू बुद्धू चईंदा आहिनि, भोलो चईंदा आहिनि। ऐं जास्ती हले न त चईंदा आहिनि पागल थी वियो, हिनखे अलाए छा थी वियो अथसि। माण्हू अगरि सोचो घर गृहस्थी में रही करे ॿाहिरि घुमे करे ऐं भगवान खे यादि करे हर कर्म करे ऐं हुनजी चए ते हले, भई न अॼु मां ईअं ॿुधियो सत्संग कीर्तन में मां त ईअं ई हलंदमि, त माण्हू कल्ह खां हुनजो सत्संग कीर्तन ते वञण ई बंदि कराए छॾंदा। अहिड़ा त माण्हू थी आहिनि दुनिया में, अलाए छो माण्हू सत्संग मतलब भगवान खे भी माण्हू परेशान था करनि ऐं खुद सुधरनि भी नथा। दुनिया में माण्हू ॾिसो अॼु तव्हां अगरि कंहिं सत्संग कीर्तन ते वञो, तव्हांखे कोई सुठी ॻाल्हि सम्झ में आई, तव्हां घर में उहो ई रहो, ॾिसो तव्हांखे माण्हू रहण ई न ॾींदा, कल्ह खां तव्हांखे सत्संग कीर्तन ते वञण ई न ॾींदा। कोई ॿार अगरि जास्ती भक्ति करे, जास्ती भगवान जो नाम जपे ईअं करे
माउ पीउ ढिजी वेंदा कि अरे मुंहिंजो ॿारु शादी न कंदो। माण्हू खे सभिनि खां ज्यादा इहो आहे भई असां ॿार ॼमिया आहिनि त बसि हिनजी शादी कराए। माण्हू शादी मतिलबु भॻवान खे जपंदो त शादी न कंदो। मतलब चइण जो मतलब छा आहे कि भगवान जी प्राप्ति कॾहिं थींदी आहे जॾहिं असां पवित्र रहींदा। भगवान ये नथो चए घर गृहस्थी न ठाहे, लेकिन हिन कलयुग की दुनिया में घर गृहस्थी ठाहे करे हलण जे लाइ परमात्मा साफ़ मना कंदो। जंहिंजी ठही वई वो ठीकु आहे, लेकिन हाणे पैदाइश न कजो। भगवान साफ़ तो चए कि हाणे ॿारनि खे पैदा न करो। जॾहिं ॾिसो तव्हांजो ॿार पैदा कयो उहो संभाले सघो था न। माण्हू ॿारनि खे पाले पैदा त करे थो शादी करे, लेकिन पाले नथो सघे। ऐं अॼुकल्ह जा ॿार खे पालण बि ॾाढो मुश्किल थी वियो आहे, छोकी माउ पीउ खे कॾहिं धन जी प्रॉब्लम हूंदी आहे, कॾहिं माउ पीउ जा स्वभाव संस्कार न ठहींदा आहिनि, कॾहिं घर में रोज किट थींदी आहे, कॾहिं ॿार जो संस्कार ठीकु न आहे। छोकी ॿार अॼु माण्हू ॿार पैदा थो करे त ॿार जहिड़ो आहे, जहिड़ा बि संस्कार स्वभाव आहिनि उन्हनि खे एक्सेप्ट नथो करे सघे। त परमात्मा हिन समय साफ़ चए थो कि चलो तव्हां घर गृहस्थी खाती ठीकु आहे, लेकिन हाणे शादियूं करण ॿार पैदा करण बिल्कुल भी ठीक है। वो दुनिया में माण्हू ॾिसे भी तो जबरदस्ती शादियूं कराए त बि सक्सेस नथा वञनि, जबरदस्ती ॿार पैदा करे त बि परेशान था थी वञनि। छोकी परमात्मा जो प्लान ही ॿियो थो हले। हाणे हिन सृष्टि जी परमात्मा स्वर्ग जी दुनिया ठाहिण आयो आहे। हुनमें घर गृहस्थी हूंदी, शादियूं भी थींदियूं, ॿार भी पैदा थींदा, लेकिन पवित्रता जे बल सां। त हुनजे लाइ परमात्मा चए थो तव्हांजे अंदर जेको रावण आहे न, सभिनि जे अंदर रावण आहे। माण्हू त ठाहे करे जलाइनि था न, लेकिन तव्हां सभिनि जे अंदर रावण वेठो आहे। हर मनुष्य आहे हिन दुनिया में, हर मनुष्य आत्मा रावण जी कैद में आहे। सिर्फ हिकु सीता रावण जी कैद में न हुई, तव्हां सभी रावण जी कैद में आहियो। ॾिसो तव्हां सभु चओ था न मां छा करां, मां क्रोध नथी छॾे सघां, मां छा करां, मूंखे झटि रोअण अची वेंदो, मां छा करां, फालतू वीचार, मां सोचण नथी चाहियां लेकिन मन में घड़ी घड़ी फालतू वीचार अची था वञनि, मां छा करां ॿुधाए। कोई जेल में बंदल हूंदो आहे न, उहो ईअं चईंदो आहे जीअं त तव्हांखे क्रोध जे भूत ॿधी रखियो अथई कि न क्रोध कर, मां छा करां, मूंखे मुंहिंजो मोह निकिरे ई नथो, मां छा करां, मुंहिंजे जिद जा संस्कार आहिनि, मां छा करां, मुंहिंजो अहिड़ो संस्कार आहे, मुंहिंजी अहिड़ी आदत आहे, छुटजे ई नथी। माण्हू एॾा बेसमझ थी विया आहिनि, उन्हनि खे पतो अथनि हीअ खाइण सां मुंहिंजे शरीर में नुक़सान थो थिए, लेकिन मां छा करां, मुंहिंजी आदत छुटजे ई नथी। त ॾिसो माण्हू पंहिंजी आदतुनि सां, पंहिंजे स्वभाव संस्कार सां एॾो परेशान आहे कि शरीर खे नुक़सान थिए थो, वो डॉक्टरनि खे पैसा ॾेई थो थिए, वो चीज में भी पैसा ख़र्च करे थो, जिस चीज सां असांजे शरीर की बीमारी थी थिए। तो माण्हू केॾो बेसमझ थी वियो आहे, बेसमझ भी थी वियो आहे, शक्ति भी न। मतलब हिकु इंसान खे पतो आहे ये चीज खाइण सां मुंहिंजे शरीर में नुक़सान थिए थो, त हुन चीज खे ख़रीदे करे हुन में भी पैसा लॻाईंदो, हुन चीज खे ख़रीदे करे हुन में पैसा लॻाईंदो, पोइ खाईंदो, पोइ शरीर बीमार थींदो त डॉक्टरनि वटि भी पैसा ॾींदो, पोइ दवाइयुनि वटि भी पैसा ॾींदो, पोइ दवाई ट्रीटमेंट कंदो तो उस समय भी वो जो शरीर ठीक न रहंदो त जीवन भी सुठी रीति जी न सघंदो, पोइ केॾा माण्हू परेशान अथसि। अॼु तव्हांखे इच्छा थी थिए मां खायां, तव्हांखे वो चीज सूट नथी करे, त कम से कम एतिरो त सोचो, असां खुद जे बारे में नथा सोचो, लेकिन अॼु घर में हिकु माण्हू बीमार थो थिए, केॾा माण्हू परेशान था थी वञनि। हिकु माण्हू बीमार थो थी वञे, केॾा माण्हू परेशान था थी वञनि, ये परेशान भी था थियनि, पोइ उन्हनि जो धन भी तो लगे, समय भी तो वेस्ट थिए।
त माण्हू इन समय कंहिंजी कैद में आहे? रावण जी कैद में। रावण केरु हूंदो? ये विकार, बुरायूं, पंहिंजी ही बुरी आदतियूं, असांजी ही बुरी आदतियूं रावण है। असांजे अंदर जो भी विकार बुराई है न, ये ही रावण। तो तव्हां ॾिसो अॼु जांच कजो कि तव्हांजे अंदर केतिरा विकार बुरायूं आहिनि। तव्हां जांच कजो तव्हांजे अंदर केतिरा विकार बुरायूं अथव। सिर्फ़ रावण जा 10 शीश त ॾेखारींदा आहिनि भई 10 मुंहं, लेकिन हुननि जा ॿार बि आहिनि ॾाढा। 10 त मुख्य आहिनि: काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार। 5 विकार स्त्री में, 5 विकार पुरुष में। 5 विकार स्त्री, 5 विकार पुरुष। घर घर में रावण है। उन्हनि जा ॿार बि पोइ पैदा थींदा। हाणे मुख्य त इहे वॾा वॾा विकार आहिनि। ॿियो हुन खां पोइ इहा ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा, हिक ॿिए सां जलण, रोइण, रुसण, इहे सभु हिन विकारनि जा ॿार आहिनि। पोइ ॾिसो तव्हां में विकार आहिनि, तव्हां में काम, क्रोध, लोभ, अहंकार आहे। पोइ तव्हां जहिड़ी आत्मा खे जन्म ॾींदव, मतलब जहिड़ी आत्मा खे शरीर ॾींदव, हुनमें बि त विकार हूंदा न, हुनमें बि विकार हूंदा न। अॼु माफ़ी चए थो चलो मुंह में त इहे बुरायूं आहिनि, मुंहिंजे ॿार में न हुजे, लेकिन भॻवान तव्हां वटि बि कहिड़ी आत्मा ईंदी? तव्हां अगरि सॼी विकार बुराइनि जे वश थी करे बुरा कर्म कंदव और तव्हां वटि कहिड़ी सुठी आत्मा अची वञे जेकी पिछले जन्मनि में न विकार बुराइनि खां मुक्त हुई, भगत आत्मा हुई। अगरि तव्हांजे घर में के भगत आत्मा अची वई तो वो पंहिंजो पाठ वॼाए सघंदी। तव्हां त विकार बुराइनि जे वश थी करे सॼी टीवी ॾिसो, सीरियल ॾिसो, पिक्चरियूं ॾिसो, फालतू हेॾा वॾा जी ॻाल्हियूं करो। पोइ तव्हांजे घर हिकु सुठी आत्मा जन्म वठी वठे, उहो तव्हांजे घर रही कीअं सघंदी? न, भॻवान खे त मददगार खपनि न। तव्हां त भॻवान खे यादि नथा करे सघो, तव्हां त सॼो ॾींहुं उल्टियूं सुल्टियूं ॻाल्हियूं कंदा रहो। उहा आत्मा तव्हांजे घर जन्म वठंदी त पोइ उहो कीअं पंहिंजो जीवन जी सघंदी? हुनखे जेको पाठ वॼाइणो उहो कीअं पाठ वॼाए सघंदी ॿुधायो? त इन करे न तव्हां जहिड़ा आहियो न, तव्हां वटि ॿार बि ओड़ा ई मतिलबु ओड़ी आत्माऊं जो हिसाब किताब तव्हां सां गॾु ईंदो आहे, त उहे आत्माऊं तव्हांजे घर जन्म वठंदियूं। अगरि असां चाहियूं था भई असांजा ॿार, असांजी नुंहरियूं, असांजा फलाना फलाना ॾाढा सुठा हुजनि, ॾाढा सुठा स्वभाव संस्कार हुजे, त पहिरियों खुदि खे परिवर्तन करो। पहिरियों खुदि वो स्वभाव संस्कार स्वयं में धारण करो, त तव्हांजे ॿारनि में आपे ई अची वेंदा। न जहिड़ो संग ओड़ो रंग। ॿार त माउ सां ई मापी जे संग में रहंदो न सॼो ॾींहुं। ॿार त मापी जे संग में रहंदो सॼो ॾींहुं। त ॿुधायो मापी जे संग में सॼो ॾींहुं रहंदो त ओड़ा ई स्वभाव संस्कार स्वयं में धारण थींदा। इन करे बाबा चवनि था जहिड़ो संग ओड़ो रंग ज़रूर लॻंदो। इन करे सदा खुद के आत्मा समझी परमात्मा की याद करो और असांजे अंदर जो विकार बुरायूं आहिनि, जो बुरा स्वभाव संस्कार आहिनि, जेके बाबा चईंदो आहे रावण, हुननि खे ख़तम कर। बाबा चवनि था हुननि खे ख़तम कंदा। हिन सां छा थींदो? असां सुठो दशहरो मनाए छॾंदा। सुठो दशहरो मनाइण लाइ छा करणो पवंदो? खुद की आत्मा समझी परमात्मा की यादि करो ऐं तव्हांजे अंदर जो भी विकार बुरायूं आहिनि न, हुननि खे परमात्मा की यादि करे स्वयं में शक्ति धारण करे ख़तम करो। तॾहिं नवरात्रि खां पोइ दशहरो मनाइबो।
दशहरो अर्थात रावण जो के मारण उनके जलाया त असां जी शक्ति अची वेंदी त असांजी विकार बुराई खत्म थींदा वेंदा। परमात्मा जी आग में उनके पूरो जलाए ज्ञान सां उनके मारे छॾो ऐं यादि सां जलाए त छा थी वेंदो, असांजी आत्मा स्वच्छ थी वेंदी, शुद्ध थी वेंदी। ॾिसो दशहरे खां पोइ माण्हू दिवाली मल्हाईंदो, दिवाली में दिया जलाईंदा, त जॾहिं असांजी आत्मा में सभु कार बुराई खत्म थींदा वेंदा न, परमात्मा खे यादि करी त असांजी आत्मा रूपी जोत जगी वेंदी। जेतिरो असां परमात्मा खे यादि कंदा आहियूं ओतिरो असांजी आत्मा में ज्ञान गुण शक्तियुनि जो घृत वधंदो ई वेंदो। अगरि दिए में ज्यादा तेल हुजे त सुठी रोशनी ॾींदो न, ईअं ई असांजी आत्मा में ज्ञान गुण शक्तियुनि जो घृत भरजंदी वेंदो। जेतिरो जेतिरो असां यादि कंदो हिकु जन्म असांजी आत्मा रूपी दीपक जगल ई हूंदो। मतिलबु असांखे हर असांजी आत्मा अंधारे में न हूंदी, अज्ञान अंधेरे में न हूंदी। हिन समय असांजी आत्मा अज्ञान अंधेरे में आहे। आत्मा खे कुझु सम्झ में न आहे, आत्मा खे एतिरो बि सम्झ में न आहे मां आत्मा आहियां, ये मुंहिंजो शरीर आहे। आत्मा खे ये भी समझ में न आए कि मुंहिंजी आत्मा जो भी परमात्मा है। आत्मा खे ये भी समझ में न आए मां परम धाम जी रहण वारी हिन सृष्टि जे पाठ वॼाइण आई आहे। आत्मा खुद खे भुलिजी करे खुद खे शरीर समझी वेठो आहे इंसान। लेकिन असां शरीर न आहियूं, असां आत्मा आहियूं। यह अज्ञान अंधेरे सां परमात्मा असांखे कढण आयो। असांखे परमात्मा चए थो स्वयं खे आत्मा समझी मूंखे यादि करो त तव्हांजे अंदर आत्मा में रोशनी ईंदी, त आत्मा जी समझ वधंदी वेंदी। आत्मा अज्ञान अंधेरे सां मुक्त थी करे सदा ज्ञान स्वरूप थी करे जीवन जींदी त आपे ही सभु ॻाल्हियुनि सां मुक्त, सभु ॻाल्हियुनि जी जॾहिं सम्झ अची वेंदी आहे, सभु ॻाल्हियुनि जी जॾहिं सम्झ अची वेंदी आहे त आत्मा सम्झ सां कमु कंदी त आपे ही दुख शांति सां मुक्त थी वेंदी न। इन करे बाबा चए थो दशहरो मल्हाइण अर्थात सच्चे सच्चे परमात्मा खे यादि करे स्वयं सर्व विकार बुराइनि खे भस्म करणु। परमात्मा खे यादि करे स्वयं सर्व विकार बुराइनि खे भस्म करे पंहिंजी आत्मा खे हिकदमि शुद्ध पावन ठाहियूं। छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। पंहिंजे हर कर्म और बोल द्वारा हर हलदे फिरदे हर आत्मा की शिक्षा ॾियण वारा मास्टर शिक्षक था। बाबा चवनि था असांजे हर कर्म और हर बोल द्वारा माण्हू सिखे। असांजे हर कर्म हर बोल द्वारा माण्हू सिखे। वो कीअं थी सघंदो आहे? जॾहिं असां सदा शुभ चिंतन में रहंदा ऐं असांखे ध्यानु रहंदो भई मुंहिंजे हर कर्म द्वारा माण्हू सिखनि था। भई ॾिसो जो माण्हू स्टेज ते हूंदो आहे केॾी सुठी रीति पाठ ॿुधाईंदो आहे न, ऐं स्टेज ते बीह करे अगरि अलबेले रीति पाठ वॼाए सुठो न लॻंदो। ईअं ई बाबा चवनि था कि तव्हां सदा सम्झो मैं हिन सृष्टि रंगमंच ते स्टेज ते आहियां ऐं परमात्मा जी शिक्षा मूंखे मिले थी त मां परमात्मा जी शिक्षा ॿुधी करे स्वयं में धारण करे जो कर्म कंदमि माण्हू बि उहे ई कंदा। ॾिसो दुनिया में माण्हू चवंदा आहिनि न ॾिस उन खां सिख, हुनजे जीवन में बि अहिड़ी परिस्थिति आई लेकिन ॾिस केॾो सुठी रीति हले थी, चवंदा आहिनि न
तो बाबा चवंदा ईअं ई असांजो हर बोल हर कर्म अहिड़ो हुजे परमात्मा जी श्रीमद अनुसार उनजी याद में रही करे असां हर बोल हर कर्म कंदासीं त उहा पूरे विश्व जे लाइ शिक्षा ठही वेंदी। सिर्फ असांजे लाइ न पूरे विश्व जे लाइ शिक्षा ठही वेंदी। जॾहिं असां परमात्मा खे यादि करे कुछ भी ॻाल्हाईंदा आहियूं कुछ भी कर्म कंदा आहियूं न त उहो विश्व में उनजा वाइब्रेशन फैलंदा आहिनि। तो जीअं असां सभिनि जे साम्हूं जी टीचर ठही उनखे सेखारियूं था त सदा सोचो भई मां जो कर्म करां थी उहो उन सां सभु सिखंदा। मां जो बोल ॻाल्हायां थी उन सां सभु सिखंदा। असां कॾहिं बि अलबेलो न थींदासीं। शरीर सां परमात्मा सां गॾु आहियूं त परमात्मा जी श्रेष्ठ मथे हली करे असां हर कर्म हर बोल बोलंदासीं त माण्हू सिखंदा ई न। छोकी परमात्मा त सदा असांखे जो शिक्षा ॾींदो उहो दुनिया खां न्यारी आहे जेकी माण्हुनि खे खपे। तॾहिं त माण्हू चवंदा आहिनि भॻवान तुंहिंजी गत मत न्यारी थी त उहा असांखे मत ॾे थो असांखे सम्झ में अचे थी त असां उन अनुसार कर्म कंदासीं त असांजे जीवन में परिवर्तन ईंदो। परमात्मा जी मत सुख ॾींदी आहे दुनिया वारनि जी मत दुख ॾींदी आहे। परमात्मा जी मत ते हलंदासीं न त सभी हिक ॿिए खे सुख ई सुख ॾींदासीं ऐं दुनिया जी मत ते हलंदा न त कंहिंखे न कंहिंखे दुख ॾियणो ई पवंदो। कोई न कोई नाराज़ थी ई वेंदो। त परमात्मा जी मत ते हलंदासीं त स्वयं बि सदा सुखी ऐं सर्व बि सुखी। त खुद खे सदा टीचर समझो। बाबा चवंदा स्लोगन आहे आत्मनिश्चय सां पंहिंजे संस्कारनि खे संपूर्ण पावन ठाहिण ई श्रेष्ठ योग आहे। जेतिरो जेतिरो असां खुद खे आत्मा समझंदा वेंदासीं न ओतिरो ओतिरो असांजो संस्कार परिवर्तन थींदा वेंदा। आत्मा समझी परमात्मा खे यादि करो बसि कर्म कंदा वञो असांजो संस्कार आपे परिवर्तन थींदा वेंदा। इहो ई सभिनि खां ऊचो योग आहे। योग अर्थात पंहिंजे खे आत्मा समझी परमात्मा खे यादि कर। जॾहिं असां खुद खे आत्मा समझी परमात्मा खे यादि कंदासीं त असांजो संस्कार परिवर्तन थींदा वेंदा। ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति।